ख़बर शामिल कयूं पिया सबोदेरो खां। सबोदेरो सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से कायम थियल मोहम्मद अयूब मॉडल स्कूल गोठ परियल शेख लखनऊ गोठ पटाणो यूसी पीर हयात शाह में सकाफती दिहाड़ो मल्हायो वियो, जैमें भरपूर नमूने से शागिर्दनि ऐं उस्तादनि मुख़्तलिफ़ सकाफती सरगर्मियुनि में हिस्सो वरितो ऐं उन सां गॾु सेफ्को इदारे जी टीम स्कूल के ॿारनि खे सेहत ऐं सफ़ाई के निज़ाम के बेहतर बणाइण लाइ आगाही पिण ॾिनी। साफ़को टीम जा मेंबर मोहम्मद इस्माइल गोपांग, शेर गुलिस बाणी, शाहिदा अहमोरो, रुकैया तुमरानी पिण स्कूल के ॿारनि खे वॉश प्रोजेक्ट के बारे में मुकम्मल ॼाण फराहम कई।